प्रिय विद्यार्थियों, पाण माण्हू मुंहिंजे मुल्क जा कविता करे रहिया हुआसीं, जेका कृष्णराईअ जी लिखियल आहे अदबी गुलदस्ते में। हिन जा पाण 4 बंद करे चुकासीं। अॼु 5हों बंद कंदासीं। चौथे बंद में हो त कोसी थधी सिर ते सब्र साण सहनि, औखी ऐंज न पाइनि, ॾुखनि खां न डरनि, मुश्किल में मुर्गनि माण्हू मुंहिंजे मुल्क जा। त चए थो त मुंहिंजे मुल्क जा माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंखे कोसी ऐं थधी माना गर्मी ऐं सर्दी कॾहिं बि की न लॻंदी आहे। उहे सब्र में शांतीअ में रहणु ॼाणंदा आहिनि। औखी ऐंज न पाइनि, औखी ऐंज न पाइनि माना ॾुखियो वक़्तु उन्हनि खे कॾहिं बि भार समान न लॻंदो आहे। ॾुखनि खां हू कॾहिं मुश्किलातुनि खां हू कॾहिं बि की न डिॼंदा आहिनि। मुश्किल में मुर्कनि माण्हू मुंहिंजे, मुश्किल वक़्त में पोइ हमेशह खिलंदा रहंदा आहिनि, मुर्कंदा रहंदा आहिनि। पोइ आहे असुर ॾेई उथनि लाखीणा से लोक। असुर ॾेई उथणु माना असुर माना जेको मतिलबु सुबुह जो प्रभात जो वेलो थींदो आहे, वक़्तु थींदो आहे, उनखे चइबो आहे असुर। मतिलबु थोरो सुबुह थोरी राति हूंदी आहे त उहो असुर जो ई उथी वेंदा आहिनि। लाखीणा से लीक, उहे जेके आहिनि उहे लाखीणा आहिनि, मतिलबु लाखीणा मतिलबु अकुल वारा, गुणनि वारा उहे हिन लोक में आहिनि। सुर सां पोइ सादिन सामीअ जा सुलोक, पोइ सुबुह साण उथी करे मिठे मिठे आलाप में, मिठे मिठे सुरनि में सामीअ जा सिलोक ॻाईंदा आहिनि। असुल खां अशोक माण्हू मुंहिंजे मुल्क जा। असुल खां अशोक मतिलबु तमामु गुणवान आहिनि। शुरूअ खां ई जेके आहिनि उहे मुंहिंजे मुल्क जा माण्हू जेके आहिनि उहे छा आहिनि, गुणवान आहिनि, सील शत वारा आहिनि। पोइ आहे मंझंदि महल मुल्क में तपत थिए आम। जेॾीमहिल मंझंदि जो वक़्तु थींदो आहे, तपत जो वक़्तु थींदो आहे, ओॾीमहिल उहे घरनि जा दर ॿूटिजनि, झलियूं हलनि जाम। उहे जेॾीमहिल घरनि जा दर ॿूटिजी वेंदा आहिनि, झलियूं हलंदियूं आहिनि, तमामु कोसियूं हवाऊं लॻंदियूं आहिनि, अची कनि आराम माण्हू मुंहिंजे मुल्क जा माण्हू जेके ओॾीमहिल जेके आहिनि घर में अची करे दर बंदि करे पंहिंजो आराम सां गुज़र कंदा आहिनि। पोइ आहे त सिज लथे पट टरे, साज़न खुलनि मुंहं। सिज लथे, जेॾीमहिल सिज लहंदो आहे ऐं वरी थोरो पट ठरंदो आहे, मतिलबु थधो थींदो आहे, कठा थी काफ़ियर सांझिन ॾियनि सूंहं। उहे कठा थी वेंदा आहिनि ऐं पंहिंजो पाण में मिली करे राग ॻाईंदा आहिनि। काफ़ियर मतिलबु हिकु राग जो क़िस्म थींदो आहे, जीअं वाई थींदी आहे, काफ़ी थींदी आहे, बैत थींदो आहे, तराइल थींदी आहे, गज़ल थींदी आहे, अहिड़ी तरह सां काफ़ी उहे ॻाईंदा आहिनि। जॾहिं कठा थी करे जॾहिं सिज लथे जो टाइम थींदो आहे त पंहिंजो पाण में मुलाक़ात कंदा आहिनि, महफ़िल में वेहंदा आहिनि ऐं पंहिंजो पाण में काफ़ियूं इन जा गीत ॻाईंदा आहिनि। वेही कनि विरह माण्हू मुंहिंजे मुल्क जा। उहे वेही करे पंहिंजो पाण में विंदर जो वक़्तु काटींदा आहिनि। विंदर पंहिंजो पाण में ॻाल्हियूं ॿोलियूं करे विरह कंदा आहिनि, मतिलबु विंदर कंदा आहिनि। एंटरटेनमेंट इंजॉयमेंट जो वक़्तु थींदो आहे शाम जो उन्हनि जो। पोइ आहे थधीअ राति थक भञी ॾखणु खोले वास। थधीअ राति, सॼी राति जॾहिं थधि थींदी आहे त उहे जेके थींदा आहिनि उहे थक भञंदा आहिनि ऐं राति जो जेॾीमहिल ॾखण जे तरफ़ खां थधियूं थधियूं हवाऊं ईंदियूं आहिनि त ओॾीमहिल हू चुप करे आराम करे सुम्ही रहंदा आहिनि। पोइ आहे हीर हथां हर हंधि अचो पियो वरलाव। हीर हथां हर हंधि अचे पियो परलाव, भले थधी थधी हवा ईंदी आहे, थधी हवाउनि जो परलाव आवाज़ कननि ते पवंदा आहिनि त छा कंदा आहिनि, ॻाइनि वेठा शाह। ओॾीमहिल जेके आहिनि मुंहिंजे मुल्क जा माण्हू शाह जा बैत ॻाईंदा आहिनि। मतिलबु हिन में अलॻि अलॻि वक़्तनि ते अलॻि अलॻि बैत हिननि निश्चित करे रखिया आहिनि त ओॾीमहिल असांखे ॻाइणा आहिनि। केॾीमहिल राति जे वक़्तु थधीअ राति थक भञी, थधीअ राति जो थक भञी करे उहे छा कंदा आहिनि, शाह जा बैत ॻाईंदा आहिनि। ऐं सामीअ जा सिलोक केॾीमहिल ॻाईंदा आहिनि उहा अॻियां ॿुधायो न। मंझंदि महल मुल्क में तपत थिए आम, घर जा दर ॿूटिजनि, झलियूं हलनि आम, अची कनि। उनखां पोइ आहे सिज लथे पट टरे, ओॾीमहिल ई काफ़ियूं ॻाईंदा आहिनि। ऐं पोइ अॻियां उहो जेको
असुर ॾेई मतिलबु सुबुह जो सांझीअ जो त हू सुबुह जेको वक़्तु ईंदो ओॾी महिल सामी ऐं थधीअ राति जो थकु भञी करे पोइ हू शाह जा श्लोक ॻाईंदा। हिन में क्वेश्चन ईंदव त असुर जे वक़्तु छा कंदा आहिनि, बजंत जे वक़्तु मुंहिंजे मुल्क जा माण्हू छा कंदा आहिनि, अहिड़ी तरह सां हिननि जा क्वेश्चन ठहंदा आहिनि। त इन में जेके आहिनि लफ़्ज़नि जी मीनिंग त तव्हां ॾिसी सॼो हिकु दफ़ो लिखियलु अथव। मलूक माना ख़ूबसूरत, खीकार माना स्वागत, सलूक माना वहिंवार, सुहारो माना सुहिणो सुंदर, दीदार माना दर्शन, उदम माना स्ट्रगल संघर्ष, तवानो माना ताज़गीअ भरियो, जिस्म माना शरीर, जबरो माना मज़बूत, कार्याणो माना कंहिंजो बुरो चाहींदड़, हेठाऊं माना निमाणो, हलीम माना सहनशील, सहंजो माना सवलो सिधो, कोसी थधी माना दुख सुख, सब्र माना धीरज, औखी माना ॾुखियाई मुश्किलात जो वक़्तु, अहंज माना ॾुखियो, मुरकण माना मुस्कुराइण, लाखीणो माना लखनि में को हिकु, तमामु सुठो शख़्स, काफ़ियर माना काफ़ी राग ॻाईंदड़, हीर माना शीतल हवा थधी हवा, परलाव माना आवाज़। इहे त थियूं तव्हांजूं लफ़्ज़नि जूं मीनिंग्स। अॻिते हिन में क्वेश्चन्स ॿुधाए थो त ही त ॿ हवाला जेके आहिनि, हवाला जेके पुठियां एक्सरसाइज मां तव्हांखे वरी करे चई रही आहियां त जेके पुठियां एक्सरसाइज में क्वेश्चन आहिनि, इन्हनि खां सवाइ अंदरां बि जेके पाठ मां क्वेश्चन्स ठहनि था, मज़मून मां कविता मां क्वेश्चन्स ठहनि था, उहे तव्हांजे एग्ज़ाम में ईंदा आहिनि। त सिर्फ़ु पुठियां जेके एक्सरसाइज जा जेके क्वेश्चन आहिनि उहे तव्हांजे प्रैक्टिस जे लाइ ॾिनल आहिनि, बाक़ी अंदरां जेके आहिनि उहे तव्हां बिल्कुलु माइन्यूटली घर में पढ़ंदियूं हलिजो। त हिन में त ही ॿ हवाला ॾिना अथई त तननि तवाना तकिड़ा जिस्मनि जा जबरा, परियां थियनि पधिरा माण्हू मुंहिंजे मुल्क जा, औखी ऐंज न बाहिनि ॾुखनि खां, इहे त इम्पॉर्टेंट आहिनि ई, उन खां सवाइ अंदरियूं जेके पोइम्स आहिनि उहे बि तव्हां चङी तरह सां पढ़िजो। क्वेश्चन्स हीअं आहिनि त असांजे मुल्क जे माण्हुनि जो स्वभाव कीअं आहे, असुर जे वक़्तु हू कहिड़ा श्लोक ॻाईंदा आहिनि, मंझंदि जे वक़्तु हू छा था कनि, सांझीअ जे वक़्तु माना शाम जे वक़्तु हू कीअं था गुज़ारीनि, राति जे वक़्तु हू कंहिंजा गीत था ॻाइनि। हिन में हेठां तव्हांजे नॉलेज जे लाइ व्याकरण जा क्वेश्चन ॾिनल आहिनि, पर व्याकरण मां क्वेश्चन तव्हांजा ईंदा कान्हनि, के लिखियलु आहे ज़िद, मेहनती, जबरो, हलीम, कोसो, त इन्हनि जा ज़िद तव्हां यादि करे छॾिजो पंहिंजो नॉलेज वधाइण जे लाइ। बाक़ी एग्ज़ाम में तव्हांजा फस्ट ईयर जे लेवल ते इहे रखियल कोन्हनि के। हिन में डिटेल जेको क्वेश्चन ठहंदो उहो आहे सिंधी ॻोठाणी जीवत विषय ते अटकल 15 सुटुलिको। ॻोठाणी जीवत माना मुंहिंजे मुल्क जे माण्हुनि जी जेका जीवत आहे, त इहे जेके नंढा नंढा सुवाल हुआ इहे सभु मिलाए करे तव्हांजो हिकु वॾो सुवालु ठही वेंदो। ॻोठाणी जीवत जी रहन सहन जे बारे में, ॻोठाणी जेके माण्हू आहिनि उहे कहिड़ीअ तरह सां पंहिंजो गुज़र कंदा आहिनि, उन्हनि जो रहणी कहिणीअ जे बाबति पंहिंजा वीचार ज़ाहिर करियो। त इहा थियव तव्हांजी माण्हू मुंहिंजे मुल्क जा जी कविता अॼु पूरी थी। नेक्स्ट पाण गज़ल कंदासीं, उन खां पोइ बाक़ी ॿ ई कविताऊं तव्हांजी रहिजी वेयूं आहिनि ऐं चङी तरह सां तव्हां पंहिंजो घर में महिनत कंदी अचो। एग्ज़ाम कॾहिं बि थी सघे थो ऐं कॾहिं कॾहिं भले तव्हांखे हिकु ॼणी खे थी करे अचिणो हुजे त कॉलेज में अची करे का बि डिफिकल्टी तव्हां पुछी सघो थियूं। ऐं तव्हां सभिनी खे जेको TCCC जेको मां तव्हांखे मैसेज कयो हो उहो तव्हां जमा कयो। जंहिं बि ॿार TC ऐं CC पंहिंजा सर्टिफिकेट जमा न कराया आहिनि उहे 8 जनवरीअ ताईं लिखियलु आहे, पर उनखां पहिरियों वरी 23 या 24 तारीख़ खां शायदि तव्हांजी विंटर ब्रेक थी वेंदी। इनखां पहिरियों सूमर या मंगल ॾींहुं 21 22 तारीख़ तव्हां जिन बि ॿारनि न कराई आहे अची करे पंहिंजी TCCC जमा कराए वञो, ओरिजिनल पंहिंजा डॉक्यूमेंट ॾेखारे वञो। अगरि न ॾेखारींदियूं त तव्हांजो जेको आहे एडमिशन अगरि कैंसिल थी वेंदो त उहो उनजे लाइ मां ज़िम्मेवारु कान आहियां। इन करे अची करे पंहिंजा ओरिजिनल डॉक्यूमेंट ॾेखारे वञो, चेक कराए वञो। बसि अॼु एतिरो ई।